जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद मुकीम पाहीअ में, जिते जी सूरत हाल नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त ही हिकु कमरे ते स्कूल मुश्तमिल आहे, जॾहिं त शागिर्दनि जो तइदादु जेको आहे सो 140 आहे। 2006 में मंज़ूर थियल स्कूल जेको बाज़ाब्ता 2009 में शुरू थियो, पर सूरत हाल इहा आहे जो शागिर्द जेकॾहिं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त नियाणियूं जेके आहिनि से पट ते वेठियूं आहिनि, हिन पासे हिकिड़े पासे नियाणियूं वेठियूं आहिनि ऐं ॿिए पासे छोकिरा वेठा आहिनि। हिननि जे वेहण जे लाइ न त कमिरो आहे न ई फर्नीचर आहे। अचो त हिते जो उस्तादनि ऐं ॻोठ जे नेक मर्दनि खां पुछूं था त वधीक हिन बारे में छा था चवनि। जी साईं, मुंहिंजो नालो ग़ुलाम शबीर पाही आहे। मां हिते एछे में आहियां। 2006 खां वठी मां हिते अपॉइंटमेंट आहियां। उन ॾींहं खां वठी असां जेको आहे स्कूल जी कोशिशूं कंदा रहूं था। पोइ 2009 में असांखे हिकिड़ो रूम मिलियो। पोइ जीअं त भर पासे जे स्कूलनि जो त ख़बर न आहे, पर असां वटि जेको आहे ॿारनि जो तइदादु माना भर पासे जे ॻोठनि जे हवाले सां इलाही वधंदो वियो। असां बि सभिनी खां विहारींदा वियासीं। 2014 में पोइ असांजी इनरोलमेंट 100 थी, त पोइ हिकिड़ो उस्ताद असांखे मिलियो। पोइ हिकिड़ो कमिरो ॿ, पोइ केॾी महिल विरांडे ते, केॾी महिल वण जे हेठां, जेका तव्हांजे साम्हूं सूरत हाल ॾिसो पिया, केॾी महिल वरी कमरे में ॿार सथे विहारणु, ईअं माना किसो हलंदो रहियो। पोइ 2022 मार्च में असांखे हिकिड़ो कमिरो मिलियो, पर ताहाल उहो ठही न सघियो आहे। पोइ सबबु त अलाए कहिड़ो आहे, पर जीअं त ॿारनि खे तमामु घणी ॾुखियाई आहे। ॿार तमामु घणा आहिनि। हींअर त मौसम कुझु सही आहे, पर गर्मियुनि में वॾो मसइलो आहे। असां वटि लाइट जो बहरान सॼे असांजे मुल्क जे माण्हुनि खे ख़बर आहे कीअं पियो हले। सो इन हवाले सां असांजी वसवारनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेकी बुनियादी सहूलियतूं आहिनि हिन स्कूल खे ॾिनियूं वञनि, जेके हिननि ॿारनि जो हक़ बि आहे। महिरबानी करे असांखे हिकिड़ो कमरो ठहिराए ॾियो ऐं असांखे फर्नीचर वठी ॾियो। असांखे कमरो वठी ॾियो। पिण असां पट में वेठा आहियूं, बेंच ते वेठा आहियूं। महिरबानी कयो असांखे हिकिड़ो कमिरो ठाहे ॾियो। असां सुबुह जो सवेर असां अचूं था, पट ते असां वेठा आहियूं। असां कमिरो ॾियो। असां बेंचूं कोन, असां पट ते वेठा आहियूं। असांखे बेंचूं ऐं कमिरो ॾियो। असां ॿियो साल तक़रीबन कमु स्टार्ट आहे स्कूल जो, सो अञा ताईं मुकमिल नथो थिए। असांखे तमामु घणी परेशानी आहे। ॿार असां तव्हां ॾिसो पिया, टोटल ॿार पट ते वेठा आहिनि। 150 ॿार आहिनि तक़रीबन हिते। ॿार घटि 50-60 ॿार आहिनि जेके पट ते पढ़नि पिया। असांखे महिरबानी करे असांजे आला इख्तियारनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी असांखे कमिरो जल्द में जल्द तयारु कराए ॾियो, जीअं ॿार असांखे सही में तालीम कराए सघनि। उहो कमिरो आहे जेको कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो त 2022 यानी 2 साल अॻे जेको आहे सो माना ठेकेदार ठाराए वियो। ॻोठाणनि चवाणी त MP जी कोटा मां ई ठहियो आहे, MP जी महिरबानी जे मंज़ूरु करायो आहे, पर ठेकेदार जेको स्ट्रक्चर बीहारे वियो आहे सो वरी अञा ताईं लापता आहे। त हिते जा ॿार, हिते जा उस्ताद ऐं ॻोठ जा नेक मर्द इहो ऐलान पिया कराइनि त असांखे इहो ठेकेदार ॻोल्हियो ॾियो जेको असांजे हिन कमरे खे मुकमल करे सघे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते जे उस्तादनि, ॻोठाणनि ऐं ॿारनि जूं, जिन जो मुतालबो हो त असांजी बहितर तालीम जे लाइ असांखे फर्नीचर बि ॾिनो वञे ऐं कमरनि जूं तामीरूं बि कयूं वञनि त जीअं असां बहितर नमूने तालीम पाए सघूं। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्लाह सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।